नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त ज़िले मटियारी जे शहर खैबर में 2-3 हफ़्तनि खां चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। हफ़्तो अॻु ज़ुल्फ़कार सूमरो जे मेन जे वाड़े तां 3 मेहूं चोरी थी वियूं आहिनि ऐं फ्याज़ मेमण जी दुकान में 9 बोरियूं कणक जूं खजी वियूं आहिनि। शहरी रातूं जागण ते मजबूर है। इंतज़ामिया अगहूर निंड में सुतल है। महिरबानी करे असीं आला ऑफिसरनि खे मुतालबा कयूं, महिरबानी करे असां ते रहम कयो वञे। असां हिकिड़ो त इन कोरोना जे करे कुझु कमाई कोन था करे सघूं पियो कि जेको ॿियो कमु आहे उहो असां इंतिज़ामिया न संभालींदी, ॿियो केरु संभालींदो। जेकॾहिं इंतिज़ामिया नथो संभाले त असांखे उहो सिधो ॻाल्हि ॿुधाइबो आहे, असां नथो कमु थिए त असीं वरी ॿिया क़दम खणूं। असीं आला ऑफिसरनि खे चऊं था महिरबानी करे हिते पुलिस खे चयो वञे या हिते पुलिस नफ़री न आहे त हुनखे नफ़री ॾिनी वञे। मान करायो वञे खैबर शहर में सियारो आयो को बि सिस्टम कोन्हे। असां छा था चई सघूं, फोर्सिस खे असीं अपील था कयूं महिरबानी को सूबेदार न आयो आहे, कीअं आयो आहे चोरियूं वधी वियूं। असांजो पुलिस अमलो जेको आहे सो मंशियात मंत्री हुजे, असां प्रोग्राम जो मसइलो हुजे, आफीन जो हुजे या एक्सीडेंट जो हुजे, उते मसरूफ़ आहिनि। बाक़ी चोरनि जो शहर जेको आहे न चोरनि जे हवाले आहे। असीं घरनि ते जागूं या दुकान ते जागूं, घरनि में नथा वेहूं त दुकान जेकर असां तदारक कयो त महिरबानी जे करना त इन इलाके में अमल खे अॻिते वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।